सेवण शरीफ रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवणी सेवण में एजुकेशन वर्क्स खाते जी नाअहली सबब गर्ल्स डिग्री कॉलेज सेवण जो कम 15 सालन में भी मुकम्मल न थी सघियो। गुज़िरियल 15 सालन खां गर्ल्स डिग्री कॉलेज सेवण जी तामीराती कम तकरीबन 98% मुकम्मल थी वियो आहे। बाक़ी 2% कम रहिजी वियो आहे। उहो कम गुज़िरियल केतिरे अरसे खां मुकम्मल न थी सघियो आहे ऐं गर्ल्स डिग्री कॉलेज सेवण जो कम रोलड़ जो शिकार प्रिंसिपल गुल नरगिस ज़हरी ऐं समेत शागिर्दाणनि पारां सेवण गर्ल्स डिग्री कॉलेज जी बिल्डिंग जी बहाली लाइ करप्ट ठेकेदारनि ऐं एजुकेशन वर्क्स जे इंजीनियरनि जी नाअहली ऐं बिल्डिंग जो कम मुकम्मल न करण ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन में प्रिंसिपल नरगिस गुल ज़हरी ऐं शागिर्दाणनि सिंध प्रेस क्लब सेवण जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मां प्रोफेसर गुल नरगिस ज़हरी प्रिंसिपल सेवण शरीफ गर्ल्स कॉलेज मुंहिंजी आला अख्तियारनि खां जस्ट सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी बिल्डिंग 15 सालनि खां जेका ठहे पई तकरीबन ठही चुकी आहे 98% कम थी चुको आहे। सिर्फ़ु 2% कम आहे जंहिंमें सिर्फ़ु उन्हनि जा वॉशरूम ठहणा आहिनि ऐं छा चवंदा आहिनि रंग वग़ैरह लॻणो आहे ऐं फर्श जो कमु रहियल आहे ऐं हिकिड़ो दीवार ऐं गेट असांखे खपे। हार्डली 15 ॾींहं इहो कमु थी सघे थो छो जो हींअर असां वटि एनरोलमेंट इलाही वधी वई आहे ऐं असांखे स्कूल इंतज़ामिया तरफ़ां जंहिंजी बिल्डिंग असां वटि आहे उन्हनि जो बि प्रेशर आहे। त महिरबानी करे तव्हां पंहिंजे डायरेक्टर साहब खे चई पंहिंजे मिनिस्टर खे पंहिंजी कॉलेज ॾिनी वञे। असां ॿियनि जे स्कूल क्लासिस में असां पंहिंजी कॉलेज जो अची पढ़ूं था ऐं हुननि जो बि असां लाइ इहो ई आहे त असांखे पंहिंजा क्लासिस ख़ाली करे ॾिना वञनि। असां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि जो मुतालबो बि सही आहे त हुननि जे क्लासनि में असां वेठा आहियूं ऐं उन्हनि जी क्लासनि में बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ी लिमिट हूंदी आहे जंहिंमें 50 ॿार विया वेंदा आहिनि पर हिननि क्लासनि में 200 ॿार हिकिड़े क्लास में वेठा इनखे घणो टाइम थियो आहे तव्हां हिते यानी कि पढ़ो पिया? त हिते बि असांखे इलाही साल थी चुका आहिनि 15 साल खां जहिड़ा मथे थी चुका आहिनि पर इहा असांजी कॉलेज न बल्कि स्कूल आहे जंहिंमें असां पंहिंजो पढ़ूं था पिया ऐं असांखे पंहिंजी कॉलेज ॾिनी वञे। उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 15 ॾींहंनि जो कमु आहे जेको सिर्फ़ु ऐं दरवाज़नि जो ऐं कुझु कलरिंग वग़ैरह जो कमु रहियल आहे जंहिंखे बि 15 साल लॻी चुका आहिनि पर उहो असांखे अञा ताईं कॉलेज न ॾिनी वई आहे। बसि असांखे सरकार सां इहो ई मतिलबु आहे त असांखे पंहिंजी कॉलेज